पर दोस्तों अॼु जो हे क्विक वीडियो ब्लॉग DC दादूअ जे उन बयान जे बारे में आहे जेको नज़रुनि सां गुज़रियो, जंहिंमें हुन चयो त तेल ऐं गैस जी कंपनियुनि में मक़ामी माण्हू इन ई करे रोज़गार वठी नथा सघनि छो जो हुन वटि न तालीम आहे न तरबियत आहे। सभ खां पहिरीं त DC साहब खां इहो जवाबु वठणु घुरिजे त DC साहब तालीम ऐं तरबियत हो जेके मक़ामी आहिनि उहो पंहिंजे घर मां खणी अचनि, पंहिंजे घर मां सर्टिफिकेट ठाहे अचनि या घर मां सिखी अचनि तालीम ऐं तरबियत ऑयल एंड गैस फील्ड ते कमु कीअं कबो आहे। इहो त हुकूमत वक़्त जी ज़िमेदारी आहे त उन्हनि खे तालीम ऐं तरबियत ॾे। सभ खां वॾी ॻाल्हि जेका DC साहब खे ख़बर न आहे, DC साहब अलाए CSP ऑफिसर आहे या इंटर ॾेई चणा ॾेई पास थी करे DC थियो आहे, त जॾहिं बि वॾियूं कंपनियूं कंहिं बि जॻह ते कमु कंदियूं आहिनि त उते हिकिड़ो एग्रीमेंट साइन उनखे करिणो पवंदो आहे त मक़ामी माण्हुनि खे बि उहो तालीम ऐं तरबियत ॾेई उन मुक़ाबले ते आणींदा त जीअं उहे फील्ड्स जेके जॉब्स आहिनि मक़ामी माण्हू फिल करे सघनि। कैनेडा ऐं अमेरिका में जेके मक़ामी माण्हू आहिनि उहे ज़्यादातर पढ़ंदा न आहिनि। असांजा मक़ामी माण्हू वरी बि यूनिवर्सिटी ऐं कॉलेजिस ताईं त वञनि था न, पर हे पढ़ंदा ई न आहिनि। हे वधि में वधि जेके 5 ग्रेड या 6 ग्रेड पढ़ंदा आहिनि। पोइ बि जेके गैस ऐं तेल जूं कंपनियूं अमेरिका कैनेडा में आहिनि उन्हनि खे पंहिंजनि खीसनि मां ट्रेनिंग कराईंदियूं आहिनि। जेके इबोरिजिनल सजनि था या रेड इंडियन जंहिंखे तव्हां चओ था, उन्हनि खे पंहिंजे खीसे मां जेके आहिनि मुख़्तलिफ़ कोर्सिस कराए ऐं पोइ सुपरवाइज़र लेवल जूं जॉब या ॿियूं लेवल जूं जॉब, छो त उहे वधीक पढ़ियल त हूंदा न आहिनि, उन्हनि खे उहे नौकरियूं मक़ामी तौर ते उन्हनि कंपनियुनि में ॾिनियूं वेंदियूं आहिनि। हाणे हिन खां पुछिजे त छा हे जेके कंपनियूं सिंध जे अंदरि अरबन ऐं खरबन रुपयनि जी लुटमार कनि थियूं पियूं, छा हे मक़ामी माण्हुनि खे ट्रेनिंग ॾियनि थियूं? छा उन्हनि खे तरबियत ॾियनि थियूं? छा उन्हनि खे प्रायोरिटीअ ते रखनि थियूं? जॾहिं त इहो ॾोह सिंधी क़ौम जो न आहे त सिंधी क़ौम वटि अहल माण्हू न आहिनि। इहो ॾोह हुकूमत वक़्त जो, सिंध गवर्नमेंट जो, वफ़ाक़ गवर्नमेंट जो ऐं उन खां पोइ इन्हनि लालची कंपनियुनि जो आहे। इन्हनि जा जेके CEOs आहिनि सभु पंजाबी आहिनि या पछतो ॻाल्हाईंदड़ आहिनि। उहे सभु पंहिंजा माण्हू आणनि था। उहे छा उतां पंजाब मां ट्रेनिंगूं वठी था अचनि? उन्हनि खे बि हैंड्स ऑन एक्सपीरियंस इन्हनि कंपनियुनि में इते ॾिनो थो वञे। जेके मथी मैनेजमेंट अपर लेवल जी जेका मैनेजमेंट आहे ठीकु आहे, उहा एक्सपीरियंस्ड आहे, पर जेको हेठियों जेतिरो बि तबिको आहे उहो हैंड्स ऑन एक्सपीरियंस इन्हनि जॉबुनि ते रही करे सिखे थो। त छा इन्हनि जॉब्स ते सिंधी माण्हू रही करे ट्रेनिंग नथो वठी सघे? असांजी ई धरतीअ ते, असांजी ई ज़मीन ते, असांजे ई रिसोर्सिस ते ॿाहिरियां धारिया नौकिरी कनि ऐं हे DC साहब चवे त असांजे माण्हुनि में अहल न आहे। ऐं मां त पुछां त अगरि जे असां में अहल न आहे त तूं DC कीअं थी वई? पहिरीं त तुंहिंजी डिग्री चेक कराइजे। डिग्रीअ खां पहिरीं तुंहिंजो ज़हन चेक कराइजे। तोखे कंहिं सुठे ज़हनी डॉक्टर ॾे मोकिलिजे त उहो तुंहिंजी जेको आहे न तुंहिंजो MRI करे तुंहिंजे दिमाग़ जी जेको आहे न इहा थोरो असांखे सम्झाए त सही त तूं DC कीअं थी वई। अगरि जे असां अहल न आहियूं या असांखे अचे कुझु नथो त पोइ तूं DC कीअं थी? तुंहिंजे DC थियण ते बि हिकिड़ो वॾो सवालिया निशान आहे। उन खां पोइ मिसाल ॾियां सऊदी अरब जी। सऊदी अरब में पहिरीं अरब पढ़ंदा कोन हुआ त सभु गैर मुल्की माण्हू उते पाकिस्तानी, इंडियन, बांग्लादेशी, सूडानी सभु माण्हू उते घुराईंदा हुआ सऊदी अरब में। इंजीनियर्स हुआ, प्रोजेक्ट डायरेक्टर हुआ। पोइ आस्ते आस्ते हुननि पंहिंजनि माण्हुनि खे तरबियत ॾिनी ऐं हिननि सभिनी माण्हुनि खे तरे कढणु शुरू कयो। सभिनी वॾियुनि जॉब्स में हाणे अरबी स्पीकिंग माण्हू वेठा आहिनि, उहे बि था कमु कनि। हलो असां वेस्टर्न कंट्रीज़ खे छॾियूं था, उहे सिविलाइज़्ड आहिनि, पर हे त अरब आहिनि तव्हांजे साम्हूं। उन्हनि बि ॿियनि माण्हुनि खे कढी करे पंहिंजनि मक़ामी माण्हुनि खे नौकरियूं ॾिनियूं आहिनि, उहे पिया था कनि। ऐं DC दादू चए थो त सिंधी माण्हू अहल न आहिनि, हिननि खे तरबियत न आहे। पर तरबियत घर में सिखी ईंदा या जेको मानी पचाइण जी तरबियत आहे जेको हुनजी माउ सेखारींदी ऐं पोइ वरी उहो सिंधी वञी उते कमु कंदो आहे। इहा तुंहिंजी ज़िमेदारी आहे। तूं DC आहीं न, तूं उते इंस्टीट्यूट्स क़ाइमु कर। तूं हिननि कंपनियुनि खे मजबूर कर त बाबा ट्रेनिंग ॾियो न। तव्हां हिननि जी धरतीअ सां पिया माल कमायो, तव्हां हिननि सिंधियुनि खे ट्रेनिंग ॾियो। इहा त तुंहिंजी जॉब आहे न। माना तूं न अहल त DC साहब तूं पाण आहीं जो इन्हनि कंपनियुनि खां सिंधियुनि खे जॉब्स में पंहिंजो फेयर शेयर नथो वठाए सघीं। पहिरीं त तुंहिंजी कॉम्पिटेंसी चेक कई वञे। अचु त पहिरीं तुंहिंजी कॉम्पिटेंसी चेक कयूं, पोइ हल तूं ॿियनि सिंधियुनि जी कॉम्पिटेंसी चेक कनि। कॾहिं मूंखे त लॻे ई कोन थो त कॾहिं तूं दादूअ खां कॾहिं ॿाहिरि बि निकितो आहीं। मूंखे सम्झ में नथो अचे दादू वारा तोखे विहारे कीअं वेठा आहिनि एॾे अरसे खां।
उहो 5 सालनि खां तूं उन्हनि जो DC थी वेठो आहीं ऐं उन्हनि जा बेसिक राइट्स उन्हनि खे नथो ॾियारे सघीं त पोइ तोखे शर्म त तोखे अचणु घुरिजे एज़ अ DC थियण जे त तूं मक़ामी सिंधियुनि खे जेको आहे बेसिक उन जा राइट्स नथो ॾेई सघीं, नथो वठाए सघीं, त तूं त सभ खां पहिरीं या त ख़ुदकुशी कर या त या नौकिरी छॾे वञी को चणनि जी दुकानु हण। मूंखे त पूरो शक आहे त तूं नाआयल DC आहीं। अगरि नाआयल न हुजे त अहिड़ो नाआइली वारो बयानु तूं कॾहिं बि न ॾींहुं त सभ खां पहिरीं तुंहिंजी ज़हन जो चेक थींदी, पोइ तुंहिंजी डिग्री चेक थींदी त वाक़ई इहा डिग्री तुंहिंजी डिग्री बि आहे या कंहिं ॿिए खे विहारे करे तूं या CSS या PCS या जेको पास कयो अथई। सम्झ में नथो अचे त हे भोड़नि जे मुठ ते सिंध में DCs लॻा पिया आहिनि। रुशवत जो बाज़ार गरम आहे। सिंधी क़ौम खे नाआयल चई करे पोइ हिते रखण जो, पहिरीं पंजाबी असांखे पोइ नाआयल चवंदा, हाणे असांखे पंहिंजा नाआयल था चवनि। कॾहिं को अदीबड़ो टीवीअ ते वेही नाआयल थो चवे, कॾहिं को DC अड़ो जेको आहे न ऑफिस में वेही असांखे नाआयल थो चवे। पर पुछिजे त अगरि असां सभु सिंधी नाआयल आहियूं त तव्हां जेके अदीब या DC आहियो त तव्हां वरी कंजर किथां मथां आसमान मां लही आया आहियो या तव्हां सिंधी क़ौम मां तव्हां आहियो ई कोन, या तव्हांजी का हिकिड़ी नई क़ौम वजूद में आई आहे, या त अलॻि क़ौम आहियो सिंधी क़ौम खां। सम्झ में, तव्हां बि इन ई मिटीअ मां इन ई माउ जा फर्ज़ंद आहियो। अगरि तव्हां DC या अदीब थी सघो था त को बि सिंधी दादूअ वारो उहो कंहिं बि गैस या ऑयल जी कंपनीअ में सुठी जॉब करे सघे थो। सो महिरबानी करे DC साहब पंहिंजा जेके आहिनि वतीरा बंदि कयो। इहे जेके जीअं न इंग्लिश जॾहिं असां रूल कंदा हुआ त उनजी पपेट रिजीम जेका हुई इहा पंहिंजनि ई माण्हुनि जी हूंदी, जेके पंहिंजनि माण्हुनि ते गोलियूं हलाईंदा। उहे जड़ियाल वाला बाग जो वाक़ियो हुजे या को ॿिया वाक़िया हुजनि, जनरल डायर त उहो हुकुम ॾिनो गोलियूं त पंहिंजनि हलायूं, त तव्हां उहे ई माण्हू आहियो। पहिरीं उनखे सलूट हणंदा हो, हाणे हिन रिजीम खे सलूट था हणो। तव्हांजो कमु ई इहो आहे पंहिंजनि माण्हुनि जे मथां गोलियूं हलाइणु या पंहिंजनि माण्हुनि खे ज़लीलो ख़्वार करणु। तव्हां आहियो ई उहो दलो दस्तो जेको हमेशह क़ाबिज़ सां गॾु बि सलूट हणंदो आहे। सो महिरबानी करे पंहिंजी जेको आहे न इहा ज़हनी बीमारी ख़तमु कयो। जेसिताईं तव्हांजी इहा ज़हनी बीमारी ख़तमु न थींदी न तव्हांखे सिंधी अहल नज़र ई कोन ईंदा। तव्हांखे हमेशह सिंधी नाअहल नज़र ईंदो। तव्हां सिंधियुनि खे ट्रेनिंग त ॾियो, उन्हनि खे सही तालीम त ॾियो, पोइ उहो तव्हांखे परफॉर्म करे न ॾेखारनि, पोइ तव्हां चओ था हा दादा हे परफॉर्म नथा करे सघनि। न तव्हां उन्हनि खे सुठी तालीम ॾियो था, न तरबियत ॾियो था, न का ट्रेनिंग ॾियो था इंटरनेशनल लेवल जी, ऐं पोइ वरी चओ था साईं सिंधियुनि में वटि एलियत ई न आहे। अचो त तोखे चङे नमूने माथो ॾेखारियां त एलियत थींदी कीअं। हिते बि त कैनेडा में बि त असां ऑयल एंड गैस कंपनियुनि में कमु कयूं था पिया। असांखे कहिड़ी तव्हां ट्रेनिंग ॾिनी? असां पंहिंजी महिनतुनि ते पाण ई ट्रेनिंग वठी अॼु इन मक़ाम ते पहुता आहियूं त हिननि ऑयल एंड गैस कंपनियुनि में कमु कयूं था। ऐं असांखे ख़बर आहे त सिंधी हींअर बि जेको आहे सऊदी अरब में UAE में इवन अफ्रीका जी ऑयल एंड गैस कंपनियुनि में बहितरीनु जॉब्स कनि था पिया। सिंधी असां अहल आहियूं। ऐं जेको बि नामर्द जेको आहे न असांखे नाअहल थो चए न त पहिरीं उहो पंहिंजो ज़हन ज़रूरु चेक कराए। ऐं अगरि तूं ज़हन नथो चेक कराए सघीं, अगरि तो वटि पैसा ॾोकड़ न आहिनि त मां तुंहिंजा पैसा ॾोकड़ ॾेई करे पंहिंजे डॉक्टर दोस्तनि खां तुंहिंजे ज़हन जो मां MRI करायां थो, टेस्टूं करायां थो, त ख़बर पए त तूं DC कीअं थिए, तूं कीअं DC थियो आहीं। सो दा DC दादू, मां उमेदु कंदुमि त हीअ वीडियो DC दादूअ ताईं केरु न केरु दोस्त पुॼाईंदो। ऐं उन खां पोइ मां DC दादूअ खे मुनाज़िरे जो चैलेंज थो ॾियां, छो त मां ऑयल एंड गैस में इंजीनियर आहियां। मूंखे ख़बर आहे त केतिरा सिंधी दुनिया में ऑयल एंड गैस में कमु कनि था पिया। सो महिरबानी करे DC दादू तोखे मुनाज़िरे जो चैलेंज आहे फुली, जिते बि हूंदे जहिड़ी बि जॻह ते हूंदे लाइव तूं अचु ऐं मूंखे तूं ॿुधाए त असां कीअं नाअहल आहियूं। पोइ मां तुंहिंजी त इहे जेको चोटी अथई इहे पटे करे फेराए न ई मां भित में न मां पीउ जो पुटु ई न आहियां। इन दुआ सां गॾु त असां सिंधी किथे बि नाअहल न आहियूं, कहिड़ी बि जॻह ते नाअहल न आहियूं। असांखे पोइते रखण में असांजे पंहिंजनि ई माण्हुनि जो हथु आहे। ऐं उहे पंहिंजा माण्हू हमेशह सरकारी मिशनरी उन्हनि खे असांजे मथां लागू कंदी आहे। पहिरीं अंग्रेज़ कंदा हुआ, हाणे पंजाब साम्राज करे थो पियो। इन्हनि जो कमु ई इहो आहे त असांखे पोइते धिकनि, इन्हनि जो कमु ई इहो आहे असांखे डिस्करेज कनि, इन्हनि जो कमु ई इहो आहे असांखे जेको आहे एॾो माना मायूस कनि जो असां अॻिते वधण जो सोचे बि न सघूं। त DC दादू प्लीज़ टॉक टू मी ऑन अ लाइव, वी कैन चैट अबाउट इट। ओके, इन सां गॾु जिते हुजो ख़ुशि हुजो, आबाद हुजो ऐं मुरकंदा रहो। ऐं कॾहिं पाण खे मायूस न सम्झिजो, छो त असां जिते बि विया आहियूं उते सिंधियत जो अलम खोड़ियो आहे। असां ॾिसो सऊदी अरब जे सिंधियुनि खे, दुबई जे सिंधियुनि खे कीअं ऑयल एंड गैस कंपनियुनि में सुठी जॉब्स कनि था पिया। इन दुआ सां गॾु त सिंध ऐं सिंधी क़ौम सदाईं तरक़ी कंदी रहंदी ऐं सिंध ऐं सिंधी क़ौम सां नफ़रत कंदड़ जली ख़ाक तबाह बर्बाद थी वेंदा।
इन सां गॾु मैक्स खे इजाज़त ॾींदा।